जो सिंध के सलाम। ईमान सोलंकी जी आवाज़ सां दानियाल सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ अफ़गानियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ गैर क़ानूनी परॾेहनि जी निकाली, पाणी ते धाड़े ऐं वफ़ाक़ी तोड़े सूबाई ख़तनि मां हज़ारे मुलाज़िमनि जी बरतरफ़ियुनि ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते हैदराबाद में 100 कारकुननि ओल्ड कैंपस खां रैली कढी। हैदर चौक ऐं गोल बिल्डिंग थी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻुवाणी डॉक्टर अज़ीज़ टालपुर, डॉक्टर गुलज़ार जुमानी, अब्बास पठान, नज़ीर बुलैदी, ज़ीनत समो, अज़रा रिंद, इल्ताफ़ ख़ासकेली, आज़ाद मीरवाही ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सिंध हज़ारे सालनि खां सिंधियुनि जो वतन रहियो आहे। हुकुमराननि पंहिंजी ज़ाती मुफ़ाद ख़ातिर सिंध जे वसीलनि जी सौदेबाज़ी करे रहिया आहिनि। सिंध हुकूमत सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ उन्हनि खे हिते ई रहाइश ॾेई रही आहे। उन मौक़े ते एहतिजाज में शरीक मुज़ाहिरीन आज़ाद मीरवाही ऐं वकील एजाज़ अहमद बुढाणी चयो त नीलाम कयूं पियूं वञनि उन जे ख़िलाफ़ हीअ एहतिजाज 24 ॾींहं हैदराबाद में ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जारी आहे। असांजो मुतालबो इहो ई आहे त इहे 4 अहम नुक़्ता आहिनि सिंध जा, जिन खे महिरबानी करे जल्द इन्हनि ते अमल कयो वञे ऐं इन्हनि जेके बि तव्हांजा बहिरिया जा मनसूबा आहिनि उन सभिनी खे ख़तमु कयो वञे। जेके उतां जा सिंधी माण्हू जेके असलोका माण्हू आहिनि उन्हनि खे उन्हनि जा घर मुस्मार करणु बंदि कयो वञे ऐं सिंध खे जेका पाणी जी खोट आहे पाणी जी खोट पूरी करे ॾिनी वञे। असांजी जेका रैली आहे इहा स्पेशली जेका 16,000 मुलाज़िम बरतरफ़ करिया विया आहिनि वफ़ाक़ सरकार जे तरफ़ां, कोर्ट जे तरफ़ां उनजे ख़िलाफ़ु आहे, उनखे बहाल करण जे लाइ ऐं 30 खां 25 लख जेके अफ़गानी पाकिस्तान में जे थ्रू सिंध में जेके गाह कंदा, हिनखे असीं हिकिड़े क़िस्म जी हिकिड़ी जंग सम्झंदासीं। इहा असांजे मथां हिकिड़ी सिंधियुनि जे मथां सिंधी जे मथां हिकिड़ी जंग मुसलत कई वेंदी।